तव्हांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर आहे सिंधु दरिया में पाणी वहकरण में बहितरी अचण जो सिलसिलो जारी आहे। गुडू बैराज वटि 49,000 क्यूसिक पाणी थी वियो आहे। गुडू बैराज वटि पाणी जी खोट 51 सैकड़ो हुई। सखर बैराज वटि 32 ऐं कोटड़ी बैराज वटि 66 सैकड़ो पाणी जी खोट हुई। तव्हांखे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंधु दरिया में पाणी वहकरण में बहितरी अचण जो सिलसिलो जारी आहे। गुडू बैराज जो बंदि पयल BS फीडर 1 जून ऐं सखर बैराज जो दादू कैनाल सुभाणे खां खोलियो वेंदो। तव्हांखे अपडेट कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंधु दरिया में पाणी वहकरण में बहितरी अचण जो सिलसिलो जारी आहे। तफ़सील मालूम कंदासीं शाहिद चन्ना खां। जी शाहिद, अपडेट कजो। बिल्कुल, सिंध में पानी की खोट खां पोइ सिंधु दरिया में वहकरण जी बहितरी अचण जो सिलसिलो जारी आहे। गुडू वटि 49,000 क्यूसिक पाणी पहुची वियो आहे। पाणी जी बहितरी अचण जे बावजूदि मां तव्हांखे ॿुधायां त गुडू बैराज ते हिन वक़्तु 51 सैकड़ो, सखर बैराज वटि 32 सैकड़ो ऐं कोटड़ी बैराज वटि 66 सैकड़ो पाणी जी खोट बरक़रार आहे। सिंध में मजबूरी तौर ते 48 सैकड़ो पाणी जी खोट रिकॉर्ड कई वई आहे। मां तव्हांखे ॿुधायां त गुडू बैराज जो बंदि पियल फीडर मां कैनालनि मां जेके आहिनि BS फीडर जेको आहे उहो 1 जून ते ऐं सखर बैराज जा 2 कैनाल राइट ऐं दादू कैनाल जेके आहिनि उन्हनि मां 1 कैनाल दादू कैनाल सुभाणे खोलिया वेंदा। अपाची खाते पारां इहा गॾकथी कई वई आहे। जंहिं सोसा बैराज मां छोड़ थियल वधीक पाणी ईंदड़ 2 ॾींहंनि जे अंदरि गुडू बैराज ते बि पहुचण जा इम्कान आहिनि, जंहिंमें गुडू ऐं सखर बैराज ते पाणी वधण जा इम्कान जेके आहिनि अपाची खाते तरफ़ां ज़ाहिर कया पिया वञनि। हिन वक़्तु जेके अंग अखर आहिनि पाणीअ जा, त गुडू बैराज वटि जेको वहिकिरा आहिनि उहो 49,641 मथां वहिकिरो आहे, जॾहिं त हेठां वहिकिरो 45,105 क्यूसिक पाणी रिकॉर्ड कयो वियो आहे। अहिड़ी तरह सखर बैराज वटि 44,051 मथां वहिकिरो रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त 16,511 क्यूसिक पाणी जेको आहे उहो हेठां रिकॉर्ड कयो वियो आहे। अहिड़ी तरह कोटड़ी बैराज वटि मुसलसल कुझु ॾींहंनि खां पाणीअ जा जेके क्यूसिक आहिनि उहे साॻिया ई जेके अंग अखर साम्हूं अचनि था। हिन वक़्तु 25,630 जेको आहे उहो मथां वहिकिरो कोटड़ी बैराज सां रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त रुगो 100 क्यूसिक पाणी हेठां वहिकिरो कोटड़ी बैराज में जेको आहे उहो वही रहियो आहे। अहिड़ी तरह अपाची खाते तरफ़ां इहो चवणु आहे त 2 ॾींहंनि जे अंदरि तौसा बैराज मां जेको पाणी छोड़ कयो पियो वञे उहो 2 ॾींहंनि खां पोइ गुडू बैराज ते पुॼंदो ऐं 2 ॾींहंनि जे ॿिए वक़्फ़े खां पोइ सखर बैराज ऐं पोइ पुठि वारनि इलाइक़नि ॾांहुं उहे पाणी छोड़ कया वेंदा ऐं जेके बंदि पियल कैनाल आहिनि गुडू बैराज जा ऐं सखर बैराज जा उहे बि पाणी जी बहितरी अचण सां खोलिया वेंदा। जी, महिरबानी तव्हांजी अपडेट करण लाइ।